अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ही ड्रामो मुकम्मल रिकॉर्डिंग थी चुकियो आहे, अञा ताईं हलियो छो न आहे इहो अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न आहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही ड्रामो मुकम्मल रिकॉर्डिंग थी चुको आहे। हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि। दोस्तों हिन ड्रामे जो नालो अञा ताईं ज़ाहिर कोन थियो आहे त हिन ड्रामे जो आख़िर नालो छा आहे, आख़िर छा सबबु आहे हिन ड्रामे जो नालो ज़ाहिर कोन कयो वियो आहे। दोस्तों हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग मुकम्मल त थी वई आहे, अञा ताईं हिन ड्रामे जो टेलर कोन हलियो आहे, न वरी को प्रोमो बि चैनल ते हलायो वियो आहे। आख़िर छा सबबु आहे, छो नथो ही ड्रामो KTN चैनल ते हले। काफ़ी सारनि दोस्तनि मूंखे कमेंट कयो त ही ड्रामो अञा ताईं दोस्त कोन हलियो आहे ऐं छा लाइ न हलियो आहे। दोस्तों छा मिस्टेक थी वई आहे त हिन ड्रामे में जो ही ड्रामो अञा ताईं न हलियो आहे, या वरी हिन ड्रामे जा कुझु सीन डिलीट थी विया आहिनि, या इन जे करे ही ड्रामो कोन हलियो आहे। दोस्तों हिन ड्रामे खे साल थी वियो आहे, अञा ताईं ही ड्रामो KTN चैनल ते कोन हलियो आहे। आख़िर छा सबबु आहे। दोस्तों हिकु ॿियो बि ड्रामो फुल रिकॉर्डिंग थी चुको आहे, उहो बि अञा ताईं KTN चैनल ते न हलायो वियो आहे। दोस्तों उन ड्रामे जो नालो आहे दर्दन जो देस, अञा ताईं न हलायो वियो आहे। दोस्तों उन ड्रामे जो टेलर भी हलियो हुयो KTN चैनल ते, वरी भी अञा ताईं KTN चैनल ते ही ड्रामो कोन हलियो आहे। आख़िर छा सबबु आहे। दोस्तों कुझु दोस्त चवनि था त हिन ड्रामे जा कुझु सीन डिलीट थी विया आहिनि, इन जे लाइ ही ड्रामो नथो हले KTN चैनल ते। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन ते क्लिक ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।